अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार ड्रामे जी अचण वारनि क़िस्तनि में हिकु वरी बि नई चेंजिंग थियण वारी आहे। छा मीर जो आख़िर थींदो छा इहो अॻिते हली मीर ऐं सिजावल गॾिजी करे को वॾो क़दम खणण वारा आहिनि या कुझु ॿियो थियण वारो आहे? दोस्तों, मुंहिंजे ख़्याल में हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसो। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदव त तव्हांखे हीअ अपडेट सम्झ में न ईंदी ऐं मिस थी वेंदी। नंढिड़ो वीडियो आहे ऐं अपडेट वॾी आहे, ॻाल्हि वॾी आहे। दोस्तों, शायद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब करे छॾियो, जीअं हर अपडेट तव्हांखे सभ खां पहिरियां मिलंदी रहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, तव्हां ॾिठो हूंदो हाणे दोस्तों अॻिते हली मीर ऐं जेको आहे सिजावल ख़ान हिकु वॾो क़दम खणंदा। तव्हां ॾिठो हूंदो त सिजावल ख़ान खे मीर चयो, मूंखे तोसां हिकिड़ो ख़ासि कमु आहे, मां ठीकु थियां पोइ तोखे ॿुधाईंदुसि उहो कहिड़ो कमु आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायां थो त सिजावल ख़ान खां मीर कहिड़ी मदद घुरे थो। मीर जो दोस्तों इहो ज़हन में आहे त मां ठीकु थियां पोइ सिजावल ख़ान सां गॾिजी करे पंहिंजी भेण खे आज़ादु करायां। इहो सिजावल ख़ान या मुंहिंजी मदद करे सघे थो, बाक़ी मूंसां ऐं दरिया ख़ान त विया उहो टंगिजी। हाणे सिजावल ख़ान खे जॾहिं मीर ठीकु थींदो पोइ सिजावल ख़ान खां इहा मदद घुरंदो, मूंसां साथ ॾे या पंहिंजा माण्हू ॾे त मां कंहिं तरीक़े पंहिंजी भेण छॾायां। उहा क़ैद आहे बख़्त ऐं नवाब ख़ान जी माण्हुनि वटि, ऐं नवाब ख़ान ऐं बख़्त हिकु न ॿई। ऐं इहो बि मीर ॿुधाईंदो सिजावल ख़ान खे त इहे गॾियल आहिनि ॿई, ऐं भावल खे इन शइ जी का ख़बर कोन आहे। बख़्त भावल खे बि बेवकूफ़ बणाए थो सभिनी खे, लेकिन बख़्त गदार आहे ऐं मुंहिंजी भेण उन वटि आहे। इहा मदद घुरंदो सिजावल ख़ान खां मीर अचण वारनि क़िस्तनि में जॾहिं हू ठीकु थी वेंदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे सिजावल ख़ान यारनि जो यार आहे, ऐं उहो मना बि न कंदो, उहो हाज़िरी भरींदो, चवंदो मां तोसां वेठो आहियां, तूं ठीकु थी, को प्लैनिंग सोचूं था, इहो क़दम खणंदासीं ऐं नवाब ख़ान खे बि मुंहुं ॾियणो आहे।